बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंजा मोती ऐं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन। अॼु जंहिं शख़्सियत जी चूंड मूं पंहिंजे प्रोग्राम लाइ कई आहे, मटियारी जी ऐं सम्झां थो उहा हस्ती, उहा शख़्सियत जंहिंखे मटियारी जो नंढो वॾो हर को तमामु चङी तरह सुञाणे। असांजे साम्हूं साईं जलाल शाह साहब। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहे, ख़ैरियत आहे? मज़े में। सर, स्टार्ट कयूं था तव्हांजे चेयरमैन जी दौर खां, जॾहिं नओं मटियारी ज़िलो ठहियो। इन जो पस मंज़र छा हो, ज़िलो ठहियो कीअं ऐं कंहिंजो किरदारु हुन में हो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं असांजे पाकिस्तान जे अवाम खे मुबारकबाद थो ॾियां, ख़राज तहसीन पेश थो कयां पाकिस्तान अफ़वाज खे, असांजे जनरल साहब खे, उन्हनि जनरलनि खे जिन्हनि असांजे पाकिस्तान जो इज़त वधाई, हौसलो माण्हुनि जो वधायो ऐं कामयाबी असांखे कामयाबु ॾिनऊं। अॻियां असांजो कंधु खणी मथे करे छॾियूं। उनजे असांखे उनखे ख़राज तहसीन पेश था कयूं ऐं सभिनीनि पाकिस्तान खे असां मुबारकबाद था कयूं। असां महफ़ूज़ हथनि में आहियूं, असांखे कमज़ोर हथनि में कोन आहियूं ऐं असांजे दुश्मन खे बि इहा ख़बर पई त न अॻियां असांजो कंहिंसां मुक़ाबिलो आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह असांजे करम सां असांजी कामयाबी नसीब। उन खां पोइ तव्हां जेको चेयरमनी वारो दौरु पहुचो, इहो चेयरमनी ऐं पहिरीं ज़िलो पोइ थियो। मुंहिंजो स्टार्ट जेको तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो एजुकेशन जो जेको स्टार्ट प्राइमरी जो हिते मटियारी खां शुरू थियो। मूं मैट्रिक इंटर हिते मटियारी मां कई, तॾहिं सेंटर हाला में लॻंदो हो। उन खां पोइ ग्रेजुएशन सिंध यूनिवर्सिटी मां कई। ज़बरदस्त। उन खां पोइ 87 मूं पंहिंजो सियासत छा, हिकिड़ो समाज में जो समाजी माण्हू आहियां ऐं ख़िदमत में यकीन रखां थो। जेको मुंहिंजो टेन्योर ही गुज़रियो आहे, रहियो आहे जिते जिते, वधि में वधि मुंहिंजो इहो ई आहे त माण्हुनि जी ख़िदमत केतिरी करे सघां थो। जेको मूंखे बसार कई आहे सभिनी साम्हूं आहे। ऐं चेयरमैन हिते जो थियो 87 में, इहो जेको सो माशाअल्लाह जो दौर हो, जनरल ज़िया जो दौर हो। उन में अल्हम्दुलिल्लाह उन में हुते चेयरमैन थियो। चेयरमैन जे ज़माने में जेके असां ख़िदमतूं कयूं से बि साम्हूं आहिनि। हाणे उनजी तफ़सील में एतिरो कोन था वञूं, छो जो इलाही आहे, पर बस जेका बि असां खां थी। उन खां पोइ 2002 में हिते जो MPA, उन खां पहिरीं नाज़मी जो बि हिकिड़ो हुयो, जंहिंमें बि असां हिसो वरितो। हिकिड़ी इलेक्शन खटीसीं, हिकिड़ी हाराईसीं बारिशवत। उन खां पोइ 2002 में मूंखे इहो मौक़ो मिलियो ऐं सिंध असेंबली जो मेंबर चूंडियुसि। सर, कहिड़ी पार्टी खां टिकट हुई सर? पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल। ठीकु आहे सर। उनजे प्लेटफॉर्म खां मूं जेको सो इलेक्शन में हिसो वरितो। अल्हम्दुलिल्लाह उन में वॾे मार्जन सां असांखे कामयाबी मिली। शिकस्त कंहिंखे ॾिनी हुई? उन में असांजे साम्हूं पीपल्स पार्टी जो मखतूम फज़ल हुसैन साहब हुयो, जेको साम्हूं हुयो। उनखे हितां असां फंक्शनल लीग जो पार्टी जो गढ़ हो या न? मटियारी ही फंक्शनल जो ही सीट फंक्शनल जी हुई सर? अल्हम्दुलिल्लाह मटियारी वारनि जी आहे, तव्हां ॼाणजो त मटियारी जो अगरि जेको बिहे थो त मटियारी हुनखे रिस्पॉन्स ॾिए थी ऐं मटियारी वारनि सां निभाए थी। ऐं सलाम पेश थो कयां असांजे मटियारी माण्हुनि जो हुन में इहो जज़्बो आहे ऐं असांखे बि मटियारी जा आहियूं, असांखे हमेशह हुन इज़त ॾिनी आहे। त उन में जेको 2002 खां 2007 ताईं जेको असांजो इहो टेन्योर रहियो, जंहिंमें MP रहियुसि। उन खां पोइ 2007 में मूंखे वरी ॿियो मौक़ो मिलियो ऐं केयर टेकर गवर्नमेंट में जेको सो मिनिस्टर थियुसि। ऐं उन खां पोइ उन में बि जेको टाइम ॿुधायोसीं उहो ख़िदमत कईसीं। केयर टेकर सां मिनिस्टर तव्हां शायदि PND उन में सर हो, मतिलबु मैंडेट हो त मतिलबु करे सघजनि था कम, या मटियारी वासनि में कुझु कम? मटियारी वासनि जा उहे बिल्कुलु हिते असां फंड्स वरिता, फंड्स हिते ॾिना ऐं मूं हिते काफ़ी फंड्स वठी आहे। उन वक़्तु में असांजे डिस्ट्रिक्ट जो नाज़िम साहिबु हो साईं मोहम्मद अली शाह जामद साहिबु, ऐं हिते तहलके जो जेको नाज़िम हो सैयद अज़हर हुसैन शाह जामद साहिबु, जेको मुंहिंजो भाई ट्यूब आहे। ऐं उहो हिते हुयो। उन खे असां हिते खोड़ सारा फंड्स ॾिना हिते, मक़सदु के उहो टाउन म्यूनिसिपल जो हुयो। त उन में ट्रैक्टर, टालियूं, फायर ब्रिगेड, हिते असां CM साहिबु खे वठी आयासीं उन वक़्त जे हालेपुर साहिब खे। उन हिते फंड्स अनाउंस कया।
पोइ ही जेको मटियारी जो मेन जेको आहे मदीना मस्जिद खां यूसी मस्जिद ताईं इहो रोड असां उन वक़्त में असां ठारायो, कुझु शॉप्स ठाराया, कुझु जेको मतिलबु हुया पूरे टोटल असां जेके मूंखे 2 करोड़ रुपया उन वक़्त में ऐं मूं वटि 2 करोड़ वॾा हुआ तॾहिं। जी जी जी। त मूं पूरे शहर वारनि खे जेके बि शायदि त उन सभिनी खे सरायो, जेके मोट मुड़ुस हुया त भाई ही मिलिया आहिनि, ही तव्हांजी अमानत आहे, ॿुधायो त छा कयूं। पोइ उनजी एडवाइस ते असां हिते ख़र्चु कयो। जो न पहिरीं जो न जेके बि असांजी मटियारी शहर जूं जेके गलियूं घटियूं आहिनि उन्हनि खे तव्हां जेको सो पको करायो ऐं स्ट्रीट लाइट ॾियो ऐं उन खां पोइ शहर जी ख़ूबसूरती लाइ गेट ॾियो ऐं उन खां पोइ रस्ता ॿिया जेके हुनजो हुआ उहो ई असां जेको सो उनजी माना मां ज़ाहिर थो थिए त मटियारी टाउन या मटियारी जे म्यूनिसिपल में जेतिरी बि हुकूमत रही आहे उहा GDA जे तरफ़ां तव्हांजे ख़ानदान जी रही आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे जामोद ख़ानदान ऐं तव्हांखे अर्ज़ु कयां उन लाइ असांजो जामोद साहिबु असांजो साईं ज़ुल्फ़िकार शाह सरदार ज़ुल्फ़िकार शाह जामोद साहिबु रहमतुल्लाह अलैह, अल्लाह साईं हुनखे दर्जात बुलंद करे, उन जी वॾी ख़िदमतूं आहिनि हिते ऐं उन आऊं बिल्कुलु हिन में को बि कबाहत कोन थो महसूसु करियां, बल्कि ख़ुशी थो महसूसु करियां, फ़ख़्रु थो महसूसु करियां त असांजे MP आऊं थियो तॾहिं मूंखे टिकेट वठी ॾिनो ऐं बिल्कुलु खुली दिलि सां असांजी मदद कयूं ऐं असांजी रहनुमाई बि कंदा रहिया। त उन खे त उही जामोद ख़ानदान जामोद फैमिली जेका आहे हर हुन में जेको सो मटियारी जी ख़िदमत कई आहे, इंशाअल्लाह ताला कंदी रहंदी आहे। जामोद मोहम्मद अली शाह साहिब जे नाज़िम हो, उन वरी पंहिंजे टाइम जी ख़िदमत कई, जेका बि तव्हां ॾिठो। सर कुझु ॾींहं पहिरीं अॻूणे वज़ीर आला अरबाब गुलाम रहीम सां मुंहिंजो कुझु देरि इंटरव्यू थियो हो, उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त मटियारी ज़िले जो वॾो मुख़ालिफ़ साईं ज़ुल्फ़िकार शाह जामोद ई हो। हालांकि मूं हुनखे थोरो जुटाइण जी कोशिशि कई पर हुननि इहा ई ॻाल्हि कई त न मूंखां वधीक ख़बर न हूंदी, साईं जलाल शाह बि इन जो शाहिद आहे। इन जी ज़ाहिर तर्दीद साईं मोहम्मद अली शाह साहिब त कई, पर तव्हां सां लाज़मी असांखे इहो सवाल करणो आहे, छा था सम्झो उन में केतिरी सचाई आहे या इहो सभु कूड़ ॻाल्हायो वियो? जी साईं, उनजे लाइ इहो तव्हांखे ॿुधायां न, मुंहिंजे लाइ अरबाब साहिब शायदि अलाए छो इन ॻाल्हि खे न सम्झो आहे या न, हू तव्हांखे ॿुधाए सघियो आहे। मुखालफ़त आऊं बि हुउसि, जामोद साहिब बि हुयो त ज़िलो हैदराबाद न टुटे। ठीकु, आऊं तव्हांखे ॿुधायां त मूं ईअं न, ऐं सिंध असेंबली जे फ्लोर ते मूं बाक़ाइदे ने मुखालफ़त कई भाई हैदराबाद ज़िलो आख़िरकार टुटे छो थो, हिकु असांजो सिंध जो हिकिड़ो क़दीम पुराणो ज़िलो आहे ऐं ही सेंटर आहे, कश्मीर खां वठी उमरकोट ऐं मिठी थर ताईं हिते जा माण्हू या जेके बि आहिनि उनजा हिते पंहिंजा बंगला आहिनि ऐं हिते हिकिड़ो पंहिंजो मर्कज़ आहे, विच आहे, कराची वञो हेॾे सखर वञो पर सेंटर हैदराबाद आहे। उहे थिए न, असां उहा मुखालफ़त कई। जामोद साहिब पहिरें ॾींहं खां ईअं ई मुखालफ़त कई त मटियारी ज़िले जो त असां ॿियो ऑप्शन ई कोन, हैदराबाद ज़िलो न टुटे। बाक़ी हैदराबाद ज़िले टुटण खां पोइ मटियारी ज़िलो जो त जेको असांजो ॿियो ऑप्शन कहिड़ो जो असां वठूं त असां मुखालफ़त छो करियूं? मुखालफ़त इन शइ जी ज़रूरत थी हुई त मटियारी अगरि जे थिए त मटियारी ज़िलो थिए। उन वक़्त में अहिड़ियूं ॻाल्हियूं भलियूं त न, मटियारी ज़िलो त ठीकु आहे पर हेडक्वार्टर थींदो भिरशा, भई हेडक्वार्टर जे अगरि भिरशा थो थिए त पोइ मटियारी ज़िलो थी कोन्हे, भिरशा त हाला में आहे, पोइ हाला ई ज़िलो थियो। असांजी वधि में वधि जामोद साहिब जी वॾी ख़िदमत हुई। जामोद साहिब हर तरह सां इहो चाहियो त मटियारी ज़िलो त थिए पर उनजी ज़िलो हिकिड़ो वॾो ऐं मज़बूत ज़िलो थिए। बल्कि जामोद साहिब इहो बि चयो त ज़िलो अगरि तव्हां कयो था त हैदराबाद खे भला टोड़ियो बि था त हाला, टंडोलायार, मटियारी इहो हिकिड़ो ज़िलो करियो ऐं जेको ज़िलो मटियारी हुजे, हेडक्वार्टर मटियारी हुजे, ज़िलो इहो हिकिड़ी हुजे। न पर माना इन तव्हां तरदीद था कयो त पोइ पंहिंजो अरबाब गुलाम रहीम इहा ॻाल्हि ग़लति कई आहे? छो जो मूं हुनखां इहो बि पुछो हो त सर तव्हां हैदराबाद जी ॻाल्हि था कयो या मटियारी जी ॻाल्हि? हुन इन ते वरी मूंखे चयो त भई मटियारी ज़िले जो ई मुखालिफ़ हो। मटियारी ज़िले जो मुखालिफ़ जामोद साहिब कोन हुयो। ठीकु आहे। ऐं मटियारी हैदराबाद ज़िले टुटण जो मुखालिफ़, मटियारी ज़िले जो मुखालिफ़ बिल्कुलु न हुयो, हैदराबाद ज़िले टुटण जो। अरबाब साहिब उन टाइम ते न सम्झी सघियो या उनखे या तव्हांखे न सम्झाए सघियो, अदरवाइज़ बिल्कुलु आऊं बिल्कुलु ई हुयुसि, सॼे हुन में हुयुसि, आऊं होसि जेको बि तव्हां। जामोद साहिब असांखे वॾी रहनुमाई ॾिनी। जामोद साहिब बाक़ाइदे हर शइ असांखे चवंदो त ही तरी छा वॾो बि हो, सीनियर बि हो ऐं असांजो वॾो बि हो, त उन खां असां उन वक़्त में रहनुमाई वठंदा हुआसीं। ज़ाहिर सर काफ़ी तजुर्बेकार सियासतदान आहियो ऐं काफ़ी दौर तव्हां हुकूमतुनि जा ॾिठा आहिनि। छा था सम्झो कंहिंजो दौर, कंहिंजी वॾी वज़ारत या कंहिंजी अगरि वफ़ाक़ी सतह ते अचूं त पंहिंजो PM-शिप बहितर लॻी तव्हांखे? सर साईं आऊं ॾे हुजनि त असांजो ॾाढो ख़ासि दौर हुयो
ऐं उन वक़्त मंझि तव्हां ॾिसो न अॼुकल्ह जा छा हालात आहिनि उन वक़्त मंझि असांजे टाइम ते मुशर साहब जी मथे हुयो मरकज़ में सदर प्रेसिडेंट उहो ई हुयो बल्कि हर आज़ाद हुयो हर ज़िले खे पंहिंजा फंड्स हुया असां उन वक़्त में वधि ज़िला उन टाइम ते ठहिया वधि में वधि टंडो लाया ठहियो टनू मोहम्मद खान ठहियो मटियारी ठहियो होॾे पंहिंजो अपर सिंध में ज़िला ठहिया त उहे उन टाइम ते सभु ज़िला जेके ठहिया ऐं उहे उन वक़्त में त असां सोचियो पिए त छो था ज़िला बाबा साहब सां हालांकि मुंहिंजी पंहिंजी बि दुआ ज़िला छो था टुटनि पर जॾहिं नंढा नंढा ज़िला असांखे मिलिया त असां मैनेजेबल हुया ऐं असांजे माण्हुनि जे लाइ वॾी हिकिड़ी सहूलियत हुई ऐं असांखे हर शइ में शेयर मिलियो पिए जेका हर शइ जी कोटा मिली पिए मेडिकल जी इंजीनियरिंग जी ॿी कोटा नौकिरियुनि जी कोटा ऐं वधि में वधि हिते जेको सो हेडक्वार्टर जे करे असांजो ही ज़िलो हिकिड़ो तपे लेवल ते हो उहो तपे लेवल खां वठी ज़िले लेवल ते वियो ज़िले जो हेडक्वार्टर थियो त ज़ाहिर आहे आउं त हीअ चवंदा हुन वक़्त में कम बि थिया जेके आउं मूंखे नथो सम्झ में जामूर साहब मोहम्मद अली शाह साहब जेका आहिनि उन्हनि वटि जेको वियो खोड़ सारा हुन कम तरक़ी कराया खोड़ सारा सभनि में न हज़ारनि ऐं असां वटि जेको बि मूं वटि बि आयो हालांकि असांजी तमामु वॾो हिकिड़ो गॾिजी हिकिड़ो असांजी टीम हुई जेका जामूर साहब जी टीम हुई जेका साईं मोहम्मद अली शाह उनजो हिसो आउं बि हुअसि त उहा असां गॾिजी हिकिड़ो हिन ज़िले जे लाइ कमु कयो त मुंहिंजे ख़्याल में त उन वक़्त में जेके स्कीमूं ॾिनियूं आहिनि शायदि ही 17 साल में एतिरियूं न मिलियूं हुजनि जेके उन टाइम ते सर हुन मां ज़ाहिर थिए थो त मतिलबु जमहूरियत खां बहितर अमरियत हुई सर त उन वक़्त में माशाल्लाह त कोन्हे पर इमरजेंसी ज़रूरु लॻियल हुई पर माशाल्लाह कम त उन वक़्त में जमहूरियत खां वधीक अमरियत में कम थींदा आहिनि कम त थिया फौजी दौर उहो तव्हां सम्झो त तव्हांजी कैरियर जो बेस्ट दौर फौज खां सवाइ त असांजो मुल्क हली उहो त आहे सही आहे बिल्कुलु ऐं उन खां पोइ उनजी असांखे ज़रूरत पए और मज़बूत फौज जी ज़रूरत आहे त उन वक़्त में मुंहिंजे ख़्याल में कमनि ते त जो त हर तरह सां ॼार विछाइनि रोडनि जो रस्तनि जो स्कूल जो लाइट जो ख़ासि तौर ते मूंखे हाणे हींअर लाइट मिले हा गैस जो हाणे हींअर हिकु असां घर खे बि को मीटर नथा वठी ऐं पंहिंजे घर में जो आहे हुन में मीटर कोन वठी ॾिया उन वक़्तु ॻोठनि जा ॻोठ असां चवंदा हुआसीं खपे छा त उन वक़्त में मक़सदु नौकरियुनि लाइ माण्हू ओॾीमहिल ॻोल्हींदा हुआ चओ वठो बिल्कुलु नौकरियूं जेके बि हुयूं उहे असां उन वक़्त जूं जेके सभिनि खे सॾे जेके बि हुयूं नंढियूं हुयूं वॾियूं हुयूं असां सॾे अल्हम्दुलिल्लाह इहो असांखे सर शहर ते अची था वञूं मटियारी ज़ाहिरी आहे तव्हांजो होम टाउन बि आहे ऐं मटियारी में तव्हांजा चाहींदड़ तमामु घणा आहिनि ॿ टे ॾींहं पहिरीं हलियो था वञूं हिकिड़ो नंढो वाक़ियो थियो हो वापडा जे हवाले सां कुझु असांजे नौजवाननि ते केस बि दाख़िल कया विया हुआ हिकिड़ो सुवाल मुंहिंजे कमेंट सेक्शन में आयल आहे उन्हनि जो सुवाल इहो आहे त साईं असां खां फोन करे बि न पुछो ज़ाहिर हिकिड़ो ज़ाती आहे पर ज़ाहिर हलियो आहे त कुझु नौजवान आहिनि असांजा छा चवंदो उनजे बारे में तव्हांखे ख़बर न हुई या को इग्नोर कई हुई अचे मूंखे वापडा जो केस जे बाबति मूंखे त काई ख़बर न वाकई बि आहे तव्हां खां ॿुधां पियो असां त को नंढो वॾो हींअर इहो हिकिड़ो हाणे थियो मूंखे बिल्कुलु न हींअर इहो बाहि जो वाक़ियो थियो शिकारी खॾ ते जीअं मूंखे ख़बर पई त आउं फौरी तौर ते हुन वक़्तु आउं त शाबाश थो ॾियां पंहिंजो टाउन जे अमले खे उहो मूंखां पहिरीं पहुतल आहे बल्कि हुन वक़्तु ॿाहिरि कयो DC साहिबु उन टाइम ते आयो AC साहिबु उन ई टाइम ते आयो जंहिं टाइम ते आउं आयुसि आउं त फौरी तौर ते उते पहुतुसि ऐं पंहिंजा माण्हू वठी ऐं को कमकार जे लाइ कई ऐं मुंहिंजो त शहर आउं त पंहिंजो बिल्कुलु मूं वटि कोन पहुती ऐं आउं त मटियारी जी शहर जी हिकु हिकु तकलीफ़ ऐं पंहिंजी तकलीफ़ महसूसु कया हिकु माण्हू जी तकलीफ़ ऐं पंहिंजी तकलीफ़ महसूसु कंदो आहियां आख़िरी इलेक्शन जेको थी गुज़रियो आहे सर उन में तव्हां MP जी सीट ते हो ऐं हाल खां ज़ाहिरी आहे बशीर मेमन साहिबु हो नसीर मेमन साहिबु हो छा था सम्झो इलेक्शन खां पोइ सफ़ा ग्राउंड तां ग़ाइब थी विया आहिनि ख़ासि करे नसीर साहिबु ऐं बशीर साहिबु इन जी वजह छा था सम्झो बशीर साहिबु नसीर साहिबु बशीर साहिब सां कुझु पंहिंजा ज़ाती मसइला के आहिनि जंहिंजे करे हू घटि पियो निकिरे कराची मां उनजी कुझु तकलीफ़ आहे घर में तकलीफ़ आहे बाक़ी जिते सॾेसि थो केरु उते पहुची वञे थो नसीर साहिब त हूंदो आहे मुंहिंजे ख़्याल में मिलंदो सुञातो त आहे ज़रूरु बशीर साहिब त 5-4 इलाही थियनि पिया सर मटियारी अचण थियो कोन्हे इलाही टाइम खां ज़ाहिर तव्हांजी फोन ते ॻाल्हि ॿुधी यादि त कनि था बिल्कुल्कुलु माण्हू हर शइ नोट कनि था ऐं हुनखे अञा वधीक टाइम ॾियणु घुरिजे छा करे हुनजी गवर्नमेंट बि आहे वफ़ाक़ में हू पाण आहे ऐं पाण हिते जो जेको सो सिंध जो सदर बि आहे हुनखे अञा वधीक टाइम ॾियणु घुरिजे ऐं जेको मूं पाण बि चयो माज़रत मूंखे कुझु पंहिंजूं मजबूरी ॿुधाईंदी यार हीअ आहे नसीर हुते मौजूदु आहे नसीर साहिबु हुते हूंदो आहे हर जिते किथे मिलंदो त आहे उहो बाक़ी उहो वेठो आहे
ताकी आऊं मूंसां जेको ही ईंदो रहंदो आहे उहो अञा हुनखे वधीक टाइम ॾियणु घुरिजे बिल्कुलु तव्हां सही था चओ सर मटियारी में मंशियात एतिरो फैलिजी वई आहे जो ख़बरूं पवनि पियूं त हाणे त लेडीज़ बि आइस पीअणु शुरू करे छॾियो आहे इन ते का मथे ताईं का शिकायत या को SP सां ॻाल्हि ॿोल या को अहिड़ी तरह जी का एक्टिविटी चलो खटंदड़ उम्मीदवारनि तरफ़ां हूअं ई नज़र नथी अचे पर छा तव्हांजो फर्ज़ नाहे त इन शइ खे थोरो ॾिठो वञे मटियारी में जेको ही मंशियात जो लानत जेका आहे असां अॼु खां तव्हांजे पोयां ॾिसंदो त साल खां 1.5 साल खां पहिरीं असां हिन जे ख़िलाफ़ बाक़ाइदे तव्हांजे हिन जे चैनल जे थ्रू मूं मैसेज बि ॾिनो ऐं आला अख़्तियार वारनि खे बि ॾिनो ऐं असांजे हिते मटियारी शहर जे वालदेन खे बि ॾिनो त असांजा नौजवान नसुल जेको आहे सो हिन तरह सां इलाही तबाह बर्बाद पियो थिए ऐं हिनखे हिन ते कंट्रोल कयो वञे असां जेको बि हो असां उन में आहियूं त अलाह ताला हुनखे नौजवान खे बि इहा हिदायत ॾिए ऐं असांजा वालदेन जो खे बि इहो ॾिए त उन्हनि जे मथां थोरो चेक कनि त भई असांजो छोकिरो किथे आहे छा आहे केॾां वियो जंहिंजे लाइ असां इलाही मूवमेंट हलाई हिन खां पहिरीं हलाई जेको मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे चैनल जे थ्रू असां रखियो अॻियां ॾिसंदो अमली नज़र न आहे न जीअं मिसाल जे तौर भला कॾहिं को MPA खे इन मामले में को ख़त लिखी अचे इहे थींदा रहिया ख़तो किताब ज़ाहिरी थींदियूं रहंदियूं आहिनि कॾहिं को MNA को ख़त को लिखियो वियो या तव्हांजे तरफ़ां का लिखत में का SP वटि का शइ वई इहा शइ त सर अॼु ताईं नज़र न आई आहे साईं इहो हिन खां पहिरीं जेको SP साहिबु हुन सां इन तरह सां असांजी मीटिंग्स थियूं ठीकु आहे DC साहिब सां मीटिंग्स थियूं ऐं असांजा जेका मीडिया जा दोस्त आहिनि उहे असां सां गॾु हुया इन में बल्कि असां हिकिड़ो जेको एहतजाज रिकॉर्ड करायो ऐं एहतजाज बि कयो ऐं प्रेस क्लब ताईं बि असां वियासीं या थोरी ऐं साल 1.5 साल बि असां पहिरीं इहा ॻाल्हि ॿुधाईंदो त उन में असां वधि में वधि इहा कोशिशि कई आहे पर अलाह ताला इंशाअल्लाह ताला कामयाबी ॾींदो पर असां सां अकेलो माण्हू हिकिड़ो माण्हू कुझु बि नथो करे सघे जेसि ताईं के उन सां ॿिया बि शामिल थियनि हुजनि हिकिड़ी चए करे जो हीअ त हिकिड़ो ई नसलनि जी ॻाल्हि आहे असां ही फ्यूचर जी ॻाल्हि आहे असांजे जवान जी ऐं हिकिड़ो भई हिन लानत खां दुआ घुरियो अथऊं इंशाअल्लाह ताला अञा वधीक कोशिशि कंदासीं त हिनखे असां आख़िरी ॻाल्हि इन जी सवाल कयूं वरी थोरो अञा चेंज कंदासीं तव्हांखे नथो लॻे त बशीर साहिबु तव्हां सां गॾु इलेक्शन विढ़ियो हो इहे शयूं या इहे शिकायतूं उन्हनि ताईं पहुचणु खपनि कुझु सदे बाबु मटियारी वासियुनि लाइ थियणु खपे सर बिल्कुलु सही था चओ त उन्हनि ताईं बि जेके हिते इलेक्शन जेके विढ़िया आहिनि जेके कामयाब थिया आहिनि जेके इलेक्शन हाराई आहे हथ खयो बीठा आहिनि आउं तव्हांखे ॿुधायां MPA MNA ऐं बिल्कुलु खुलियल लफ़्ज़नि में बि चवां त उहे हीअं हथ खयो वेठा आहिनि त बाबा मटियारी जी आवाम असांजी आहे ई कोन्हे इहो पाण खुलियल ऐलान थो चवां पर तव्हां हाराईंदड़ तव्हां ते त सर मटियारी वासियुनि अञा ताईं उमेदूं आहिनि अञा ताईं इंतज़ार में आहिनि जी असांखे उन्हनि खे न करणु घुरिजे छो त आउं त चवंदा एज़ ए इंसान एज़ ए पंहिंजो पाण खां पुछूं भई जेको अगरि हिते मुंहिंजो बचो हुजे मुंहिंजो औलाद हुजे आउं हुजां त उन्हनि मुता छा गुज़रे त इहो हिन में सभिनि खे हिन में हिसो मिलाइणु घुरिजे हिसो वठणु घुरिजे ताकी इन लानत मां असांखे छुटकारो कॉलेज जी खॾ पाणी वारी कुझु ॻाल्हियूं इहे बि निकिरंदियूं आहिनि त जलाल साईं जी ज़मीन मां इतां पाणी वञे पियो ऐं इते कब्ज़ा वधंदा पिया वञनि इन जे बारे में तव्हांजो मौक़िफ़ सर जी ॾाढो सुठो तव्हां सवाल कयो आहे जी सर कॉलेज जे पुठियां जी जेका खॾ आहे सा गवर्नमेंट जी खॾ आहे इहो तक़रीबन आउं तव्हांखे ॿुधायां त इहो 7 एकड़ जो नंबर आहे जेको पुराणो नेशनल हाईवे खां शुरू थिए थो ऐं असांजे ज़मीन ताईं लॻे थो इहो उतां खां जेके पहिरीं खां कब्ज़ा थिया आहिनि बिल्कुलु कब्ज़ा आहिनि छा आहिनि नेशनल हाईवे खां वठी आख़िर ताईं असां जॾहिं हिनखे मूं त जेको हिनखे इहो ॾिठो आहे असांजे टाइम ते को बि हिकिड़ो फुट जो किथे को कब्ज़ो न थियो आहे मूंखे इन जे भरिसां मुंहिंजी पंहिंजी ज़ाती ज़मीन आहे जेको जंहिंमें मुंहिंजो अॼु न मूं हीअ ज़मीन ख़रीद कई अॼु खां को 50-100 साल पहिरीं जा बि हिते जॾहिं नारनि जो सिस्टम हूंदो तॾहिं बि हिते इहे नार रहंदा हुआ असां बार बार चई चुका आहियूं ऐं बल्कि आउं चई चुको आहियां सभिनि खे त हिते का मटियारी शहर जे लाइ का इंटरटेनमेंट का ई कान्हे का हिते असां वटि स्टेडियम कोन्हे को असां वटि कम्युनिटी हॉल को कोन्हे को अचो आउं बि हिन में शेयर मिलियां थो हिसो मिलायां थो गवर्नमेंट खे मूं लिखियो आहे असांखे जॾहिं हाणे सॾी कोन था
पर जॾहिं सॾींदा हुआ का DC साहब या ॿिया जिते का मीटिंग जे तरफ़ थींदियूं हुयूं त पहिरियों मुंहिंजो सुवाल इहो कंदो हुन पासे कॉलेज आहे, कॉलेज जी दीवार आहे ई कोन्हे का, उन साईं हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ साहब उन वॾी ख़िदमत कई हुते, उन खां पोइ कॉलेज जी दीवार ई कान्हे, कॉलेज जी दीवार ॾियारियो, एतिरा अरबूं खरबूं रुपयनि जा फंड अचनि पिया कि कॉलेज जी दीवार छो मूं MP साहब खे बि उन वक़्त में इहो चयो हो, MNA साहब खे बि इहो बाक़ाइदे अर्ज़ु कयो, मूं DC साहब खे बि इहो अर्ज़ु कयो त ही तव्हां शहर जे लाइ छो नथा पिया करियो। मूं प्रिंसिपल साहब सां असांजा काफ़ी उन में मीटिंग्स थियूं त मुंहिंजो हिते जे दीवार अचे ऐं ही जेका आहे ज़मीन जेका आहे सा कंहिं शहर जे कम में भलाई जे लाइ अचे ऐं नौजवान जे लाइ उहो अचे जाके थोरी मूं त स्टेडियम जी ॻाल्हि कई, मूंखे न हिन ज़मीन जी का ज़रूरत आहे। हा हींअर थिए इहो थो त इन में पाणी गटर जो पाणी छॾियो पियो वञे, अगरि इहो गटर जो पाणी बि असां मुंहिंजो हिते पंहिंजो ज़ाती पाणी अचे थो जेको वाटर वहे पियो ऐं उहो कढां थो ही उन्हनि सां मिक्स करे, ऐं अगरि जे इहो पाणी न कढां त शायदि इहो पाणी शायदि सॼो कॉलेज भरियल हूंदो आहे। अगरि पाणी असांखे ज़रूरत न हूंदी आहे या पाणी असां कॾहिं मोटर सड़ी वियो या ॿिए के वजूहात सां इहो न हलंदो आहे त इहो पाणी कॉलेज जे अंदरि ताईं थींदो आहे गटर जो पाणी। मुंहिंजो ज़ाती पाणी उहो कोन्हे, गटर जो पाणी हुजे। मुंहिंजो त इहो इन्हनि ते पब्लिक हेल्थ वारनि ते या टाउन कमेटी वारनि ते ॿिया महिरबानी आहे, आउं इहो पाणी कढां थो। ऐं या अगरि इहो पाणी न हुजे त वरी ॿी ॻाल्हि कयूं तव्हां कयां त पोइ बाक़ी जेको पाणी न हुजे त शायदि हिते कब्ज़ा बि थी वञे, खोड़ सारा कब्ज़ा थी वञे। हींअर अञा बि शायदि 1.5 या 2 एकड़ ज़मीन आहे जेका हुते रहियल आहे, बचियल आहे। ऐं आउं त वरी बि चवां थो न रोकींदासीं त ईंदड़ में इहा वेंदी हली। आउं हींअर तव्हांजी तवसो सां, तव्हांजे चैनल जे तवसो सां आउं सभिनि खे चवां थो, आला अख़्तियारी खे चवां थो, DC साहब खे चवां थो, असांखे MNA MP साहब खे बि अर्ज़ु करियां थो त हिन जे लाइ फंड्स असांखे ॾियो। छा आहे गवर्नमेंट में उहे वेठा आहिनि, असांजो कोन्हे, गवर्नमेंट में वेठा आहिनि, फंड्स असांखे मिलनि, फंड्स असांखे ॾियनि, पाण जी कराइनि, पाण जी। ऐं इहा ज़मीन जेका हुननि जी आहे अवाम जी आहे, मटियारी जी आहे, मटियारी जे माण्हुनि जी आहे। ऐं इंशाअल्लाह ताला इन जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं इहा मटियारी जी आहे, मटियारी जी इंशाअल्लाह ताला रहंदी ऐं हुनजे लाइ इंशाअल्लाह ताला हिते कुझु न कुझु ज़रूरु रहंदो। कॉलेज खे बि ज़ाहिर आहे उन खॾ सां सभु नुक़सानु थींदो त हूंदो। कॉलेज खोड़ सारो नुक़सानु घुमे वेचारा पाणी अंदरि ताईं गटर जो पाणी ॾिठो, मूं पाण बि ॾिठो। जॾहिं पाणी अचे बरसातूं पवनि, बारिश पए थी, पाणी ज़्यादा थियनि था त इहा त खॾ ओवरफ्लो थी रोड रस्ता जेके माण्हुनि जा घर आहिनि उस में हली थो वञे हले पाणी जेको। ऐं अच्छा उहो बि आउं ई हितां कढंदो आहियां, उहो पंहिंजी हर्ज पंहिंजे ख़र्च सां, कंहिं का गवर्नमेंट जी या का टाउन जी या कंहिंजी का फेवर या सपोर्ट कान हूंदी आहे, उहे इहा ई हूंदी आहे। ऐं पंहिंजे खीसे में जा डीज़ल पे, पेट्रोल पे, लाइट बाब सारे इहो पाणी अॻियां बि असां अॻियां ताईं, बल्कि इहो अॻियां पोइ वरी बंदि आहे, बंदि खां अॻियां ताईं असां इहे पाइप लॻाए ऐं हुन में कचे में हेॾी हेठि वाहन में पाणी मोकिलींदा आहियूं। अच्छा, मटियारी ज़िलो भला सियासी बुनियादनि ते थियो या इंतिज़ामी बुनियादनि ते? मटियारी ज़िलो से मूं तव्हांखे वरी बि साॻियो करे वञा त हैदराबाद ज़िलो जॾहिं टुटो, हालांकि त मुखालफ़त की हैदराबाद ज़िलो न टुटे, पर इहो फ़ैसिलो थियो त बाबा मुशर्रफ साहब जो फ़ैसिलो थियो आहे त MQM खे अलॻि ॾियणो आहे, तंहिंजे करे इहो ज़िलो त टुटंदो ऐं हाणे तव्हां पंहिंजा पंहिंजा जेको थियो त असांजो बसि ॿियो को ऑप्शन ई कोन हो। इहा असांजी मजबूरी त ज़िलो त ठहे ई ठहे। पोइ असांखे पंहिंजो जॾहिं ज़िलो मिलियो त पोइ मटन इमाम खान वारनि जी बि इहा ई साॻी डिमांड हुई, टनो अलायर जी उहा ई साॻी डिमांड हुई त असांजी वधि में वधि जामोद साहब जी असांजी इहा ई त ज़िलो अगरि मतिलबु ठहे बि थो त जेतिरो असां हुन मां वधीक फ़ाइदो वठी सघूं उहो करियूं, या जेतिरा असांजो नओं ज़िलो आहे त हुन में असांखे ओतिरा फंड्स मिलनि जेको असांजो, त इहो बसि हिकिड़ी ठहिणी शइ। बल्कि जॾहिं ठहण खां पोइ फील थियो त तमामु सुठो ठहे, हर माण्हू खे मटियारी खे हिकिड़ी जेको सुठी गिफ्ट मिली। मुशर्रफ साहब सां कॾहिं मुलाक़ात ज़ाती तौर थी सर? मुशर्रफ साहब खोड़ सारी मुलाक़ातूं थियूं इन ई सिलसिले में थियूं, पंहिंजो मटियारी ज़िले जे या पंहिंजो हिन में असांजी जेका बि असां पुछूं तव्हां छो था हिनजी मुखालफ़त करियो त हैदराबाद ज़िलो टुटे, ॿुधायो असांजी ही ऐं असां चयूं था असांजो ज़िलो टुटे छो थो, तव्हां ॿुधायो त असांखे फ़ाइदो कहिड़ो पवंदो। त उन हवाले सां ज़ाहिर हुन हफ़्ते में मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं हुयूं, प्राइम मिनिस्टर साहब, मुशर्रफ साहब ऐं बाक़ी त असेंबली में त वञी वॾा मटियारी में काफ़ी मूवमेंट हली, उनमें असीं अगरि केनाल ते मूवमेंट ॾिसूं, अगरि उन ते असीं टूल प्लाज़ा ते मूवमेंट ॾिसूं, पर उन्हनि खे सक्सेस न मिली, इन जी कहिड़ियूं वजहूं था सचो?
कैनाल जी चओ या टोल प्लाज़ा जी चओ, टोल प्लाज़ा में असां पहिरीं ॾींहं खां असां गॾु हुआसीं, टोल प्लाज़ा न खणूं हुजे छो त मटियारी ज़िले में अॻे ई हिकिड़ो टोल प्लाज़ा आहे सईदाबाद वटि, त पोइ ॿियो ठहे छो थो। हुनजे लाइ तव्हां ॾिठो असांजो ऐं असांजा जेके दोस्त हुआ हमख़्याल, जेके दोस्त जेके जमायतूं सभु गॾु हुयूं, त असांजो को ज़ाती कंहिंजो कोन मटियारी ज़िले वारनि जो ई हो। पोइ उन में आख़िर उहो बि इन एंड ते पहुतासीं त भई ही टोल त ठाहिणो आहे, अव्हांखे हिन मां तकलीफ़ कहिड़ी आहे। असांखे मटियारी शहरी तकलीफ़ आहे त उन्हनि रिटन में उन DC साहब वटि NHA वारा हुया, ऑफिसर्स हुया, आउं बि हुउसि, साईं पंहिंजो अमीर शाह हाशिमी साहब हुयो पीपल्स पार्टी जी तरफ़ां, ऐं उन खां अलावा ॿिया जमायतुनि जा जेके बि हुआ वारा हुया, जेके बि पंहिंजे हेॾे जेके सभु हुते मौजूदु हुआ। पोइ उनजे सभिनि जे मशवरे सां, सभिनि जे रज़ामंदी सां इहो ई थियो त शहर वारनि खे असां छा था करे सघूं। पोइ इहो थियो त मटियारी शहर जी जेका बि गाॾी आहे, जंहिं मटियारी जो कार्ड हूंदो, उहा गाॾी फ्री आहे, उन खां टैक्स न वरितो वेंदो। पोइ इवन छो न असांजो भाउ ट्रैक्टर ऐं टाला जेके आबाद गारनि ॼाणनि, ट्रैक्टर ऐं टालो बि जंहिं मटियारी जो कार्ड आहे उन खां असां हाणे असांखे वधि में वधि उहो ई फ़ाइदो मिली सघे पियो ज़ाहिरी तौर ते। ॿियो असां हुनखे इहो चयो त मटियारी एम्प्लॉई जेके हिते रखियो, मटियारी जा लोकल रखियो, जे कुझु टाइम था रखंदा वरी कढी था छॾनि, बल्कि इन ते असांखे अंदरि ताईं इहो आहे ऐं हुन सां NHA वारनि सां ॻाल्हाईंदासीं या DC साहब सां त हिते जो जेके जेके हुननि सां हुन वाइदा कया हुन ते मुकमल तौर ते अमल कयो वञे। पर इहो त हले पियो जेको असां खां मटियारी माण्हू खां कंहिंखां पोइ जेको टैक्स कोन था वठनि, टैक्स कोन पिया वठनि। पीर साहब पगारो तव्हां वटि हिते आयल, सो मटियारी जी मतिलबु मजबूरी सूरत हाल ते या को अहिड़ो मशवरो हू तव्हांखे ॾींदा आहिनि, या तव्हां कॾहिं ॻाल्हायो आहे त सर मटियारी में अञा हिननि शयुनि जी कमी आहे, उन में थोरी हेल्प कई वञे असांजी? पीर साईं जन मटियारी लाइ हमेशह सोचियो आहे। जॾहिं जामो साहब जन जो त तमामु वॾो इलाही गहरो हुन तालुक हो, जेको पीर साहब साईं शाह मर्दा शाह पान फरमायो त अगरि जे मुंहिंजो को दोस्त आहे त इहो लुत्फ़ अली शाह जामो, इहो हिकिड़े जो त जामोर साहब जे हवाले सां हिते पीर साहब जूं बि वॾियूं ख़िदमतूं आहिनि, त उन में हीअं त पावर में ई कोन, पावर में अचण असांखे ॾियो, जेको चवंदो त लिस्ट विझो, तव्हांजो कमु थींदा। सम्झो था त GDA खे जेको किरदारु सिंध लाइ अदा करणु खपे पियो या खपंदो हो, उहो साॻियो किरदारु वकीलनि अदा कयो। वकील साहबनि जी वॾी महिरबानी, पोइ हाणे क्रेडिट उन्हनि खे बि मिलियो, उनजी महिरबानी, पर उन वरी कयो छो आहे वकील साहब त वीचारा जिन जी ज़मीदारी कान हुई त उनखे अञा वधीक मिले थो। बाक़ी बेसिकली बुनियादी तौर ते स्टार्ट त GDA ई वरितो। मटियारी टाउन जे हवाले सां अगरि ॻाल्हायूं त ज़रियनि खां ख़बर पई आहे त खसारे में बाहे ऐं साईं जिन खीसे मां बि काफ़ी ख़र्च कनि पिया। इन्हनि शयुनि खे भला कंट्रोल कीअं कजे, का अहिड़ी तजवीज़ ज़हन में आहे? मटियारी टाउन कमेटी हवाले सां इहो ई आहे त एम्प्लॉयमेंट एतिरी आहे मटियारी में थियल जो सभनि जे तइदाद माण्हू, मुंहिंजे ख़्याल में त मटियारी में एतिरी जॻह ई कान्हे, एतिरी कुर्सियूं कोन आहिनि जेके हुनजे पंहिंजे मुलाज़िमनि खे हुन विहारे सघनि। जेको उनखे मंथली मिले थो उहो उन्हनि में हली थो वञे, पघार मजे। अगरि हिकु माण्हू जो बि मटियारी टाउन चेयरमैन खां मूं पुछो, टाउन ऑफिसर खां मूं पुछो, बाबा यदि हिकु माण्हू जो असां को पघार ॿियो त ठहियो को डेज़ कटियूं था त भाउ तूं आई कोन्हे, तॾहिं बि हिते थोरी कीअं सही थियनि सर? इहो अञा के वधीक असांखे फंड्स मिलनि त उन में फंड्स माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह असांजी मटियारी वॾी अमीर तरीन हिकिड़ो ज़िलो आहे ऐं ख़ासि तौर ते असांजो तहलको आहे, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह असांजा गैस ऐं तेल जा 52 खूह आहिनि, जिनमें असांखे रॉयल्टी जेका थी मिले सा बि अल्हम्दुलिल्लाह करोड़ में कानूरी वारबन में उन्हनि जा अगरि उहो सही मुंहिंजे ख़्याल में यूटिलाइज़ थिए त इहा बि तमामु वॾी आहे। ऐं उन आउं त इहो ई चवंदुसि त असांजे डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट चेयरमैन साहब खे अर्ज़ु इहो मौजमाना अर्ज़ु कंदुसि त उनजो हिसो ख़ासि तौर ते मटियारी टाउन खे ॾियनि त असां अञा वधीक जेको सोचे को तरक़ियाती कमु करे सघूं। मटियारी DC, मटियारी SSP इंतज़ामिया खां मुतमिन आहियो? मटियारी DC साहब शरीफ़ माण्हू आहे, मुंहिंजे लाइ मुलाक़ात त घटि ई का थी आहे, छो जो कंहिं हिकिड़ा दफ़े मीटिंग में थी आहे या SP साहब ईअं ई, पर जेको हू पंहिंजे पे ते कमु कंदा हूंदा, ज़ाहिर सियासी दौर आहे ऐं हू पंहिंजे कमु ते हर शइ में
रुगो सियासत रुगो सियासत रुगो सियासत, शयूं नथा सम्झो त पयूं बिगड़नि पयूं बिगड़नि पयूं बिगड़नि। सही, उहो त हाणे मूंखां वधीक तव्हां जी, सभिनी जी। सां तव्हां वॾा वॾा प्रोग्राम कयो पिया, सम्झो पिया, कयो पिया। ऐं असां त दुआ ई करे सघूं दुआ था ई करे सघूं त इंशाल्लाह अलाह साईं खां सुठी उम्मीद रखी सुठी सघूं उम्मीद था रखी सघूं। त अञा वधीक भलाई थिए। हिकिड़ो ॿ कमेंट्स पढ़ंदासीं, 3-4 हुन खां पोइ प्रोग्राम वाइंड अप था कयूं। सर उमीद सिंधी सर मटियारी जो सीनियर जर्नलिस्ट आहे, ज़ाहिर तव्हां बि सुञाणंदा हूंदो। साईं जन लिखे थो त साईं अवां बहितरीन माण्हू आहियो, अलाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾे, अलाह साईं तव्हांखे इज़त मान ॾे, इन में को बि शक न आहे। पर हिकिड़ो कड़ो सच, अवां इंसाफ़ पसंदि न आहियो। इन खां अलावा लिखनि था त अवां हमेशह कंहिंजी धुर थींदे नज़र आया। ज़रिए कोई पर्सनल इन कंदो, पर साईं जन इहो लिखणु चाहे थो त तव्हां इंसाफ़ पसंदि न आहियो। हाणे मूंखे ख़बर न आहे अगरि मुंहिंजे लाइ लिखियो अथसि जी, त उहो पाण करे मां पुछे या मूंखे ॿुधाए त कहिड़ी ॻाल्हि में मूं इंसाफ़ न कयो आहे, बहितर इहो त पोइ त हुनखे उनजो प्रॉपर तरीक़े सां उहो जवाब ॾेई सघो। जवाबु ॾियां या हुनखे सम्झायां। सही ॻाल्हि आहे। अच्छा, अनारुद्दीन शाह सैयद साईं चवे थो त सॼो ग्राउंड ख़तम थी वियो ऐं करोड़नि जो नुक़सानु थियो, बंदि ॿधो वियो, छा ऑडिटोरियम बीए साईं पंहिंजे दौर में कोन पे ठाराए सघिया? ऑडिटोरियम, हा, मूंखे त ख़बर ज़िलो जेको असांखे टाइम मिलियो, ज़िले जी ॻाल्हि पिया कनि, जी, जी। असांखे ज़िलो ठहिण में बाक़ी टाइम केतिरो मिलियो ऐं जेतिरो असां कमु कयो त वरी ॿुधाइनि सही त बाक़ी ॿियो कंहिं केतिरो कमु कयो, केतिरो कमु कयो। को मैसेज असांजे नौजवाननि खे मटियारी जे ॾियणु चाहियो? मटियारी जे नौजवान खे इहा मैसेज आहे त इहो असां खां तव्हां सहकार कयो, ताउन कयो। असांजे मंशात जेको ही आहे, जेको असांजा नौजवान नस्ल तबाह पियो थिए, बर्बाद पियो थिए, असांजा घर वीरान तबाह पिया थियनि, उन्हनि जे लाइ इहो आहे त अलाह जे वास्ते तव्हां पाण खे ॾिसो, पंहिंजे बचनि माइटनि मिटनि खे ॾिसो, पंहिंजे फ्यूचर खे ॾिसो। इन लानत खां छुटकारे जे लाइ तव्हां सभु असांजो साथ ॾियो, असां तव्हां सां गॾु आहियूं। असां छा था करे सघूं असांखे ॿुधायो, इन में असां नौजवान खे अर्ज़ु था कयूं त तव्हां साथ ॾियो, इन लानत खां हमेशह मचड़ा असांखे छुटकारो मिले। आख़िरी सवाल, वार्ड नंबर 7 जी इलेक्शन हमेशह तव्हां उते खटींदा आया हो, हिन भेरे छा थियो जो सीट तव्हां खटे न सघियो? वार्ड तव्हांजी हिमायत याफ़्ता वार्ड 7 जी इलेक्शन त असां जेका तव्हां ॾिठी, असां इलेक्शन त असां खटी जी, बरसूरत रिज़ल्ट जेका पियो अचे। सर हिन में ॾाढा संगीन इल्ज़ाम सलीम सिंधी जे तरफ़ां लॻा हुआ त साईं जिन इन में माइटी ॾेखारी आहे या को इहे शयूं ॾाढियूं शायदि आऊं इहो करण यार सियासत में या इलेक्शन में किथे बि मूं माइटी न आहे ॾेखारी। ठीकु आहे, ऐं माइटी आहे पंहिंजी जॻह ते, जॻह इंशाअल्लाह ताला रहंदी। बाक़ी असां जंहिंसां पिया हूंदा आहियूं, सिधा हूंदा आहियूं, सचा हूंदा आहियूं, कंहिंजे कॾहिं पुठीअ में असां छुरो न आया आहियूं, जेको असांजे ब्लड में कोन्हे। जंहिंसां मुखालफ़त बि हूंदी आहे त सिधी हूंदी आहे, गॾु बि हूंदा आहियूं त सिधा। माना पोइ हिन मां सर इहो ज़ाहिर थो थिए त जीअं जेका इलेक्शन उहा हारी ही पंहिंजी ग़लतियुनि जे करे हारी या हाराई वई? जे जो आहे ॿारनि बि पंहिंजी कई आहे इलेक्शन, गवर्नमेंट इलेक्शन बाय इलेक्शन हुई। हाणे हुनजा छा था रिज़ल्ट बाय इलेक्शन जा छा हूंदा आहिनि उहे त हाणे मुंहिंजे ख़्याल में, बाक़ी त इलेक्शन त इलेक्शन। महिरबानी जे लाइ साईं, तव्हां टाइम ॾिनो सिंधिया मोती खे, छो जे काफ़ी दोस्त जेके तव्हांजे जवाब जा मुंतज़िर हुआ, काफ़ी दोस्तनि ॾिठो बि आहे। व्यूअर्स, उमीद कयां थो हीअ नंढड़ी कोशिशि तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। इंशाअल्लाह वरी ॿिए के प्रोग्राम सां गॾु तव्हां सां हूंदासीं। मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो, मुंहिंजी हीअ वीडियो लाज़मी शेयर कंदो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। अल्लाह हाफ़िज़।